खुदा ताला जी खुदाईअ में के गनी त के गदा, के फ़कीर त के अमीर, के वना त के वला, किंजो कुत्ता खाई न कुटाइनि, के वरी मानी टुकर ला मोहताज। सो ॻाल्हि था कनि त उन जी दुनिया में हिकिड़ो खुदा जो बंदो बि रहंदो जो कंहिं ज़मीन जी बनी खेड़ींदो ऐं फ़सुल जे आसिरे ते ॻोठ जी मूदीअ खां खणत खणी बचनि जो गुज़ारो पियो कंदो। कुदरत अला जी हिकु साल हुन जो फ़सुलु तमामु घटि थियो ऐं खणत जे हिसाब ते अॻ ई चोट चढ़ी वियो। उहो हाल ॾिसी मूदी वधीक खणत ॾियण खां छूट जवाबु ॾेई छॾियुसि। हिन ग़रीब खणी खुदा जा वास्ता विधी मिंथूं कयसि त सेठ साहिब जेकॾहिं उधर थो ॾींदो भला लाबारे लहण ताईं व्याज ते रक़म ॾींहुं फ़सुलु लहण ते व्याज समेत कटे वठिजांइ। पर उहो उधर ॾियण खां सफ़ा टुप जवाबु ॾेई बीठो ऐं ख़्यालु कयईं त सुञे वटां कुझु बि कोन मिलंदो। हीउ वीचारो माठड़ी करे नाउमेद थी मोटी आयो। नेठि हिकिड़े ॾींहुं जॾहिं हालत साइण खां चढ़ी वई तॾहिं हीउ ग़रीब हारी मूदी वटि आयो ऐं खेसि ॾाढियूं मिंथूं आज़ियूं कयईं, पर हुन वरी बि संदसि हिकु बि न ॿुधी आख़िर हीअ हथें ख़ाली वापसि घर मोटी आयो। अहिड़ी तरह ॿिन्ही ज़ाल मुड़ुस खे 3 ॾींहं 3 रातियूं बुख ते लंघण कटींदे गुज़री वियूं। चौथे ॾींहुं संझा जो ई ज़ाल मुड़ुस गणतियुनि में वेठा दर खड़कियो। हारी दर खोले ॾिसे 4 हमरा बीठा आहिनि। चए अदा केरु आयो? हिननि जवाबु ॾिनो सॼे ॻोठ मां थी आया आहियूं, पर को बि राति जा 4 पहर आहिण लाइ तयारु कोन्हे। जे तूं महिरबानी करीं त तुंहिंजो अहसान थींदो। पहिरीं त दिलि में ख़्यालु कयईं त मोटाए छॾियां, पर जे ॾिठईं त महिमान आहिनि, अलाह जी रहमत पंहिंजो रोज़ी पाण खयों था अचनि, मन उन्हनि जे सदके अला साईं असांखे बि टुकुर खणी ॾे। सो चयईं दादा मुंहिंजूं अखियूं थधियूं, भले अची रहो, पोइ जेको हाल आहे सो हाज़िर कंदासीं। उहो ॿुधी महिमान ॾाढा ख़ुशि थिया ऐं अंदरि अची आराम सां वेही रहिया। हारी सॼी ॻाल्हि अची ज़ाल खे ॿुधाई, जंहिं चयसि त चङो कई, पर हाणे पाण विकिणे बि अनु वठी अच त महिमाननि खे सरो ई मानी खाराए छॾियूं। खेर ई मुड़ुसु अलाह जो नालो वठी मूदीअ वटि वियो ऐं चयईंसि असीं ज़ाल मुड़ुसु 4 ॾींहंनि खां वठी बुखिया आहियूं, पेट ते पथर ॿधे पिया वक़्तु गुज़ारियूं, पर असां वटि अॼु 4 महिमान अची सड़िया आहिनि। भलाई करे एतिरो अठो ॾींहं जो महिमान खे खाराए ख़ुशि करे उमाणियूं। मूदी चयसि त तोते अॻु में ई घणो खंदो चढ़ी वियो आहे, तुंहिंजे ॿारे में झिरकियुनि जे जहार जो खाधो मस आहे, उन मां जे अलाह जे कर्ज़ु पूरो लाहे सघीं अलाए न, आऊं तोखे असुलु पाई बि कोन ॾींदुसि। हारी मिंथ करे चयोसि सुभाणे 2 पहरनि अंदरि अन्न जी रक़म किथां कमाए आणे तोखे ॾींदुसि। जे न ॾिनुमि त मुंहिंजे बदन मां सेर गोश्त जो खपे, कुतनि खे खाराइजांइ। मूदीअ जवाबु ॾिनुसि त अंजाम थो करीं। हारी चयोसि मुड़ुसाणो अंजाम तोखे अन्न जा पैसा हाणे ॾींदुसि। पोइ उन अन्न कढी ॾिनुसि जेको खणी घर हाणे ज़ाल खे ॾिनई, जे मानी पचाए पहिरें महिमाननि खे ॾिनी। जॾहिं उन्हनि खाई ड्रो कयो तॾहिं बाक़ी जेको बचियो सो पाण ॿई ज़ाल मुड़ुस खाई अलाह जो शुक्र करे सुम्ही रहिया। वॾा महिमान जॾहिं मानी खाई लेटिया तॾहिं पाण में ॻाल्हियूं करण लॻा। हिकिड़े चयो त हीउ माण्हू तमामु ग़रीब ऐं मिसकीन था ॾिसण में अचनि, ख़ुदा न करे पर जे मथां का मुसीबत आई त हुन में आऊं संदसि मदद कंदुसि। उहो ॿुधी ॿिए चयो त वरी जे ॿी मुसीबत में फाथो त आऊं छॾाईंदुसि। 3 ॼणे चयो त 3 शक्तीअ में सोड़ सां आऊं जिंद हाजी कंदोसांसि। चौथे चयो त 4थीं आपदा मां आऊं आकारे पार कंदोसांसि। ईअं ॻाल्हियूं कंदा सभु सुम्ही रहिया ऐं असुर जो उथी जेॾां जा तेॾां हलिया विया। सुबुह ज़ाल मुड़ुस खे चयो त सिज कनी कढी आयो, वञ का मज़ूरी करे मंझंदि खां अॻु मूदीअ खे अटे जी रक़म वापसि ॾे। हुन हावकार कई, पर आरस सभु हेॾां होॾां ईंदे ईंदे सिज जो चढ़ी वियो, कम ते कोन वियो। ज़ाल हर हर पई चयसि हावकार कंदो रहियो, तव्हांजो 1.5 पहर गुज़री वियो। उते ज़ाल बि अची तपायसि त मूदी वटि तुंहिंजी पत अॻे ई पधरी आहे, अलाह जे नाले तकिड़ो वञी देरि न कर, न त सथर मां सेर गोश्त ॾियणो पवंदई। हाणे हीउ बि कुझु डप खां पोती कुल्हे ते रखी मज़ूरी करण लाइ घर खां ॿाहिरि निकितो। अञा 2-4 विखूं मस कयईं त हिकिड़े उठ खे पंहिंजी पोख भेलींदे ॾिठईं। छा कयईं जो पहिरें उठ खे बनीअ मां कढी पोइ वञी थो धंध दाड़ी जी करियां। सो डोड़ंदे बनीअ ते आयो ऐं उठ खे अकलण लॻो, भला साओ गाह खाए उठ जे ॾाठ हरी हरी सो वरियो बनीअ में पे आयो। तंहिं ते अचे जो हाजीअ खे कावड़ सो खणंदे ई हिकिड़ो वॾो पथर उठ खे कनोटी वटि वाही कढियईं। पथर लॻण सां उठ टंगूं टिड़े किरी पियो ऐं मरी वियो। उठ जे किरण जे आवाज़ ते हुनजो धणीअ जो वण जी छांव हेठि सुतो पियो जागी पियो ऐं डोड़ंदे अचे वाहीअ सां वणणु लॻो। हिकिड़ी कानी
कारण मुंहिंजो हज़ारनि जो मेहरी उठ मारे विधुई, हाणे पैसा भरे ॾे न त बादशाह वटि हलंदो साईं। अञा ही ॿई ॼणा पाण में ॻाल्हाए रहिया हुआ त मूदी बि हुते अटे जा पैसा उगाइण लाइ काती ऐं शेर सामीअ सिधो अचे उते पहुतो। छा ॾिसे त वाईअ जी जत पाण में लोठिया बीठा मेहरी उठ मारे विधो आहे ऐं पैसा बि वटसि कोन्हनि, तंहिं करे इंसाफ़ पवण लाइ बादशाह वटि वठी थो वञासि। उहो ॿुधी हुन वाईअ खे चयो त मियां अंजाम मौज मूंखे पंहिंजा पैसा ॾे। वाईअ वराणियुसि त तुंहिंजे कर्ज़ लाहण लाइ कमाइण ते वियुसि, वाट ते ई हचा करे वेठो आहियां, हाणे तोखे किथां पैसा ॾियां। तंहिं ते हुन चयोसि त भला हल बादशाह वटि, उहो असांजो न्याउ कंदो। ईअं चई जत ऐं मूदी ॿई हारीअ खे झले बादशाह ॾांहुं रवाना थिया। उन मुल्क में बादशाह जो ॾाढो ज़ालुम हो, इंसाफ़ करण वक़्तु घणी सख़्तीअ खां कमु वठंदो, तंहिं करे रैत खांसि ॾाढो डिॼंदी हुई। वाही वाट वेंदे वीचार कयो त बादशाह वटि पहुचंदुसि, अलाह जे कहिड़ी सज़ा ॾे, तंहिंजे करे छो न अटकल करे कंहिं घर में घिड़ी वञा त जीअं हुननि ॿिन्ही जी बलाउनि खां जिंद छुटी पए। उहो पह पचाए हारी वेझ ॻोल्हण लॻो। नेठि ई टई ॼणा जॾहिं शहर जी सोड़ियुनि घिटियुनि मां हलण लॻा, तॾहिं वाईअ जो अॻु में ई अहिड़े ताड़ रखियो पियो आयो, सो वझ ॾिसी नका कई हम नका तम हिकिड़े घर में घिड़ी वियो। उन जी घर जे दर ते हिकिड़ी नंढड़ी ॿार पई खेॾियो। हीउ बि तड़ तकड़ में मस हाथीअ वांगुरु उन मथां लत ॾेई उनखे चीपाटे अंदरि लंघी वियो। हीउ छोकिरो उते जो उते फतकी फतकी मरी वियो। उहो ॾिसी घर वारा अचे मथां कावड़िया। वाही बि हिकु मथां ॿीअ मथां टी मुसीबत ॾिसी अचे ॾकणु लॻो। उते जतई मूदी बचे पूता टई ॼणा खेसि पकिड़े बादशाह जी मोल ॾे हलणु लॻा। वाही हलंदे हलंदे दिलि में चए त अॻे हुई सज़ा, पर हाणे त खून बि करे विधो अथऊं, सो बादशाह ज़रूरु खून जो बदिलो खून वठंदो। हाणे त साह पचाइण जो को बि सबबु बाक़ी न रहियो आहे। बाक़ी बादशाह वटि पहुचण ऐं फांसीअ ते लटकण, हाणे हिन खां कीअं जिद छॾायां। चारई ॼणा हलंदा हलंदा अची शाही मोल खे वेझा पहुचा। किले जूं चाड़ियूं चढ़ी जॾहिं मथे पहुता, तॾहिं वाही ख़्यालु कयो त हितां जे खणी टुप ॾियां त बाग़ जे नरम ज़मीन ते धक कोन लॻंदो ऐं भॼण में बि सवलाई थींदुमि। उहो ख़्यालु करे खणी पाण खे छॾियईं। कुदरत अला जी उते हिकिड़ी भित जी छांव में ॿ भाइर उन बाग़ जा माली हुआ, पोरियो करे अची आरामी थिया हुआ। नंढड़ो नंढे में हो ऐं वॾो अञा जाॻियो पियो। हीउ मुड़ुसु बि फिरंदो फिरंदो अची उन जे सुतल भाउ जे सीने ते पियो, जो वीचारो उन ओचिती आफ़त किरण सां उते ई मरी वियो। एतिरे में वॾे भाउ खणी खेसि पकड़ियो ऐं मथे वेठल ते फरियादी बि तकड़ा तकड़ा हेठि लही आया। चईनी खणी खंभे ॿधुसि ऐं सिधो बादशाह जे हज़ूर में वठी आयसि। बादशाह उन जी महिल दरबार लॻाए वेठो। हुननि 5 ॼणनि खे ख़राबु हालत में ॾिसी खान पुछाईं, तव्हां केरु आहियो ऐं तव्हां सां ही जुठ कीअं कई आहे। चईं पंहिंजी पंहिंजी सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधाई। चईनी जूं ॻाल्हियूं ॿुधी बादशाह हारीअ खां पुछियो त तूं मूदीअ सां अंजाम कयो। वाही वराणे त जींदा कयो अव्हां जी बादशाही बरक़रार हुजे, मूं बराबरि उहो अंजाम कयो। जवाबदार जी क़बूल करण खां पोइ बादशाह दरबारनि खां ॾाढो ॾाटरो वरितो। मंझाण उहे 4 ॼणा बि उते वेठा हुआ जिन खे हारी मानी खाराई हुई। हुननि जॾहिं हारीअ खे मुसीबत में ॾिठो, तॾहिं उन्हनि मां पहिरियों महिमान उथी बीठो ऐं चयईं त बादशाह सलामत, हुकुम मिले त उन मुक़दमे जी फतवा आउं ॾियां। बादशाह खेसि इजाज़त ॾिनी। तंहिं ते पहिरें महिमान मूदीअ खे चयो त तूं छुरी ऐं शेर सामी अंदा आहिनि। मूदी चयो त हा साईं। तंहिं ते महिमान चयो त हाणे तोखे इजाज़त आहे, तूं भली हारी जे कंहिं बि उज़वे मां हिक ई वार सां शेर गोश्त जो कपे वठ, पर जे घटि वधि थियो त उन लाइ जवाबदार रहंदे ऐं पोइ कचहरी जेका बि सज़ा तो ते रखे मञणी पवंदई। मूदी अॻी कची तंदसि, उहो फ़ैसिलो ॿुधी डिॼी वियो ऐं जवाबु ॾिनई त मूं वाहीअ खे सभु माफ़ु कयो। तंहिं ते कचहरीअ में वेठलनि चयोसि त तूं फ़ैसिले जो बतड़ हली दरबार जी बेइज़ती कई आहे, तंहिं करे तोते 100 रुपया ॾंड रखिजे थो। मूदी वीचारो 100 रुपया ॾंड ॾेई माठड़ी करे कुंड वठी वेही रहियो। उन खां पोइ जत जो वारो आहे। बादशाह जवाबदारनि खां पुछियो त तो गाह मुठ लाइ हिन जो उठ मारियो आहे। वाही जवरंद जीअं त कबला मुंहिंजी ॿनीअ में अचे पियो ऐं मूं ॿनी भैलजण ख़राबु थियण खां बराबरि हिकु पथर खेसि हणी कढियो। मूंखे उहा ख़बर कान हुई त पथर लॻण सां उठ मरी वेंदो। उहो हुनजे क़बूल करण ते बादशाह वरी बि कचहरी जे फ़ैसिले करण लाइ चयो। उते ॿियो महिमान उथी बीठो ऐं फ़ैसिले करण जी इजाज़त वठी बादशाह खे अर्ज़ु कयईं त साईं जन को मतारो ओट घुराए वठनि। बादशाह नौकरनि खे हुकुम ॾेई भले में भलो मतारो ओट घुराए कचहरीअ जे खाते में बिहारियो। उते ॿिए महिमान ओठीअ खे चयो त हाणे हीउ बि
बसेरी खणी उठ के कनोती वटि ज़ोर सां उछले हण। हिन जवाबदार पत्थर आयो त तुंहिंजो उठ मरी पियो, पर तूं उन जो बदिलो लोह सां चुकाए वठ। यादि रखिजे, उठ न मुओ त उन जे एवज़ तोखां 10 उठ भराया वेंदा। वीचारे ओठीअ जा त उते ई ढिढर ढरा थी पिया ऐं पंहिंजी दवा तां यकदमि हथु खयईं। उहो ॾिसी सभिनी माण्हुनि चयो त हिन जी बि कचहरी जे फ़ैसिले खे न मञियो आहे, तंहिं करे हिन ते बि 100 रुपया ॾंड जा विझण जा। ओठीअ 100 रुपया ॾेई भलुकड़ो मुंहुं करे वेही रहियो। उन बैदि टई फ़रियादी चयो त बादशाह सलामत, हिन शख़्स अंध में अची मुंहिंजो बचिड़ो मारे विधो आहे, तंहिं करे असांजो पूरो इंसाफ़ कयो वञे। बादशाह समूरी हक़ीक़त सुणी वरी बि मजलिस वारनि ॾांहुं निहारियो। उते टियों महिमान उथी बीठो ऐं चवणु लॻो त सरकार, हिन फ़ैसिले जी इजाज़त मूंखे मिले। बादशाह खे इजाज़त ॾिनी ते हुन ॿारड़े जे पीउ खे चयो त हीउ खून हिन ॼाणे वाणे त कोन कयो आहे, बल्कि डप ऐं ख़ौफ़ में भॼंदे उबकी पियो आहे, तंहिं करे माफ़ करीं त बहितर, न त तोखे इंसाफ़ हॾी ॾिजे। उहा ॻाल्हि ॿुधी ॿिन्ही ज़ाल मुड़ुस गॾिजी अर्ज़ु कयो त साईं, असांखे इंसाफ़ घुरिजे। तंहिं ते उन जे महिमान चयो त अव्हांखे अहिड़ो ई पुटु खपे। हिननि वराणियो, हाओ साईं। उहो ॿुधी ॿार जे पीउ खे चयईं त हाणे तूं पंहिंजी ज़ाल हिन वाईअ खे ॾे। जॾहिं उन मां पुटु ॼमे ओॾो थिए जेॾो तुंहिंजो पुटु हो, त पोइ ज़ाल ऐं पुटु ॿई मोटाए वठी वञा। उहो फ़ैसिलो ॿुधी ॿार जो पीउ बि मुंझी पियो। खुलियल कचहरीअ में अहिड़ी ॾिठी वेठी मख केरु ॻिए, सो शर्म खां कंध हेठि करे पंहिंजे फ़रियाद ताईं खणी हथु खयईं। त न ॿियनि सभिनी चयोसि त तूं बादशाह जी कचहरी जी बेइज़ती कई आहे, तंहिं करे तोते 100 रुपया ॾंड आहे। अहिड़ी तरह ही वीचारो बि 100 रुपया ॾेई राही थियो। चोथें फ़रियादी जो वारो आयो, जंहिंजो भाउ हारीअ जे मथां किरण सां मरी वियो। हुन बि साॻी तरह समूरी हक़ीक़त बादशाह खे ॿुधाई, इंसाफ़ लाइ दरख़्वास्त कई। बादशाह वाईअ खां पुछियो, तो बराबरि हिन जो भाउ मारियो आहे? वाई चयो त हुज़ूर, जिन जे डप खां मूं बराबरि किले जी भित तां डपो ॾिनो, हेठि सुतल माण्हूअ जे मथां वञी केसि, मुंहिंजे किरण सां बराबरि हिन जो भाउ मरी वियो। हुन जो ॾोह क़बूल ते बादशाह वरी बि कचहरी वारनि खां राय पुछी। उते चोथों महिमान उथी बीठो ऐं चवणु लॻो त जीअं त क़िबला, हिन जो फ़ैसिलो आउं कंदुसि। बादशाह ऐं कचहरी खेसि इजाज़त ॾिनी। तंहिं ते चोथे अमीन फ़रियादीअ खे चयो त हाणे तुंहिंजे भाउ वारे हंध ते हिन खे सुम्हारियूं था ऐं तूं किले जी भित तां अहिड़ी तरह डपो ॾे जो सिधो वञी हिन जे मथां किरी। फोतीअ भाउ वीचार कयो त हिकिड़ो त भाउ अॻे ई मरी विछोड़ो ॾेई वियो, बाक़ी आउं बि डपो ॾेई पंहिंजो सिर विञायां, अलाए जे आउं जवाबदार जे मथां किरां या न। ॾिठो वाइठो हणी पंहिंजा गोॾा भञाए विया। उहो वीचारे चयईं त अदा, मूं बि पंहिंजे फ़रियाद तां हथु खयूं। अहिड़ी तरह कचहरी जे फ़ैसिले खे न मञण करे